खीपरो लॻ यूनियन स्टाफ ते ख़ैर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ी लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। यूनियन स्टाफ ते ख़ैर बिरादरी जे ॿिनि धुरनि में रिक्शे जो किरायो न ॾियण तां झेड़ो थी पियो। 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में अली नवाज़, शाहनवाज़, हक़ नवाज़ ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे इलाइक़े वासियुनि पारां तालुका अस्पताल खीपरो आंदो वियो, जितां खेनि तिबी इमदाद ॾेई हैदराबाद रेफर कयो वियो आहे। मुंहिंजा भाउ मज़दूरी रोज़ ई कंदा, उहो करे खणो पिया। 7 ॼणा आया कुहाड़ी नारा, हुननि यूनियन स्टाफ खां पोयां रोड ते कुहाड़ियूं हणी हुननि खे किराए हलिया विया। हुननि जा नाला हिकिड़ो उमर ख़ैर, अलादीतो ख़ैर, कासिम ख़ैर, रियाज़ ख़ैर ऐं मीर मोहन ख़ैर। उहे नामालूम आहे जिन्हनि सां गॾु हथियार हुआ। हिकिड़े वटि रफ़ीकल, हिकिड़े वटि पिस्टल। उहे नामालूम आहिनि, सुञापण में कोन आया त केरु आहिनि। अहिड़ो छा था थियो? अहिड़ो कंहिं ॻाल्हि सां असांजी का ज़ाती दुश्मनी न अथव, मसइलो न का ॻाल्हि बेगुनाह जो रोड ते कुहाड़ियूं हणी हलिया विया। 7 ॼणा आहिनि जेके ज़ख़्मी थिया आहिनि हुनजा नाला? हिननि जो हक़ नवाज़, अली नवाज़, शाह नवाज़ ऐं अली मोहम्मद जी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।